पेट्रोल जे माना डीज़ल वग़ैरह आहे उनमें हुकूमत जेको ॾींहों ॾींहुं वाधारो करे थी ऐं उन जे सबबु जेको महांगाई में माना बेताशा इज़ाफ़ो थिए पियो जंहिं सबबु ग़रीब मज़दूर ॾियारीदार तबिको आहे उहो इंतिहाई घणो मुतासिर थिए थो ऐं उन्हनि जे रोज़गार जे उन्हनि जे घरनि जे अंदरि खाता कची सूरत ॾिसण में अचे थी त इन हवाले सां आवाम सां अॼु मिलिया हूंदा हुनजा बि राब्तो आहे ऐं हुकूमती पॉलिसियूं जेको आहिनि उहे आवाम लाइ का बि माना बहितरी लाइ न आहे त इन हवाले खां तव्हां ज़ाहिर इलाइक़े जा सियासी अॻवान आहियो त तव्हां कीअं था ॾिसो त इन हवाले खां तव्हां छा चवणु चाहियो? दादा हुकूमत जी जेकी पॉलिसी आहे उहा पंहिंजे लाइ हिकिड़ी आहे आम आवाम लाइ ॿी आहे। हाणे हींअर जेकी ईरान ऐं अमेरिका जी जंग थी आहे उन में तव्हां पूरी दुनिया ऐं कंहिं हिकिड़े मुल्क जो या पंहिंजे हिन इलाइक़े जो अफ़गानिस्तान इन्हनि सभिनी खे छॾिया पूरी दुनिया जी ॻाल्हि थो करियां त जेतिरो पाण वटि पेट्रोल ऐं डीज़ल जो अघु वधियो आहे उनजे अधु जो बि किथे अगरि वधियो हुजे या उनजे क्वार्टर जो बि किथे अघु वधियो हुजे त पाण चऊं त भई हिननि ते प्रेशर आहे। तव्हां बांग्लादेश खे ॾिसो, अफ़गानिस्तान खे ॾिसो, इंडिया खे ॾिसो, किथे 5 रुपया किथे 10 रुपया हुननि चाढ़ियो आहे। ईरान जे त जंग पई थिए उते रुपयो बि कोन चाढ़ियो आहे। त तव्हां इहो ॾिसी सघो था त हिननि खे सिर्फ़ु मौक़ो खपे त किथे को मसइलो थिए ऐं यकदमि ही टैक्स ऐं पेट्रोल ही वधाइनि ऐं जेको आवाम जो पैसा कढनि ऐं उहे पैसा वञनि केॾां था, उहे पैसा वञनि था हिननि जी अयाशियुनि जे तरफ़। हाणे आउं हिकिड़ी सुवाल थो पुछां हिननि बेशरम ऐं बेज़मीर सियासतदाननि खे एतिरो शर्म नथो थिए त ग़रीब माण्हुनि खे जेको आहे ही पूरी तरह गुरबत खां जेको आहे माना हुननि जे घर में मानी बि न ठहे उहा हालत करे छॾी आहे। हिते मरियम साहिबा जेको अरबन रुपयनि जा जेट थी वठे हुते तव्हांजो सेनेट चेयरमैन आहे उहो पंहिंजे लाइ 16 करोड़ रुपए जी मर्सिडीज़ थो घुराए। हिननि माण्हुनि खे अगरि शर्म आया हुजे हा त इहे कमु कंदा ई। हिननि जे हिकिड़े काफ़िले में 50-60 गाॾियूं थियूं वञनि। हीअ पंहिंजो पाण खे हिते जा हुकुमरान न पर हिते जा बादशाह था सम्झनि। हीअ अगरि बेशर्मी बेज़मीरी ऐं बेग़ैरती न आहे त पोइ छा आहे? हाणे हींअर जेको हिन कयो अथनि इन सां गुरबत जी एॾी वॾी लहर अचणी आहे जो हर शइ महांगी थिए। हींअर तव्हांखे हफ़्ते में ख़बर पवंदी हाणे जेको आहे उहो हर ॿोरी 2-3 हज़ार रुपया मथे चढ़ो। ट्रांसपोर्ट डीज़ल हिननि वरी बि जेको आहे जेकी पंहिंजी हीरोगिरी कंदा आहिनि त पहिरीं वधाए वरी 100 रुपया वधाए वरी 10 रुपया हेठि करे चवंदा आहिनि जीअं असां आवाम जे लाइ वॾो तोहफ़ो पिया आणियूं। हिननि खां पुछो त डीज़ल खे छो न आहे त हिन घटि कयो जॾहिं तव्हांजी ट्रांसपोर्ट बसूं ट्रकूं तव्हांजा ट्रैक्टर तव्हांजूं इंडस्ट्री हर शइ डीज़ल ते थी हले। छो त डीज़ल ते अगरि उनखे घटि कंदा त हिननि जो माल घटि थींदो। हिननि खे ख़बर आहे त डीज़ल वधीक वापराइजे थो त हुकूमत खे वधीक पैसो मिलंदो ऐं उहो हुकूमत खे न डायरेक्टली हिननि जी जेबुनि में वेंदो। हिननि जा जेको आहे महल ठहंदा, हिननि जा जहाज़ नवां ईंदा, हिननि जूं नयूं गाॾियूं ईंदियूं। बेशरम बेहिस माण्हू आहिनि ऐं उन्हनि जी हुकूमत आहे ऐं जेसि ताईं हीअ आवाम ईअं ई सुतो रहियो जीअं के ज़माने खां सुतो आहे त इहे ॾिसंदा त हिननि जो जेको आहे इन बुज़दिलाना ॻाल्हियुनि जे करे ही हल्कियूं जेके हिननि जूं मसइलियतूं आहिनि इन जे करे ही आख़िर में पंहिंजा ॿार बचा बुखिया मारींदा। इहो जेको आहे आउं सिर्फ़ु चवण लाइ हिननि दोस्तनि खे इहो ॿुधाइण लाइ हिननि दोस्तनि खे हुकूमत जेको आहे चई रही आहे त असां सब्सिडी ॾींदासीं।